मटियारी में इलेक्शन वेझो ईंदे अवाम पारां पीपी मुखालिफ़ उम्मीदवार के मान में शानदार मिड़ाका कोठाए विख विख ते दहल शरनाइन ऐं गुलन की वर्खा से शानदार इस्तक़बाल कयो पियो वञे। PS 57 तक के GD उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह जामोर जो यूनियन काउंसिल पलीजाणी में अयूब के माड़ी ते वडेरे अब्दुल गनी समूह, मकबूल अहमद समूह, वसी अहमद समूह ऐं समा बिरादरी पारां शानदार जलसो मुनक़िद कियो वियो। जलसे में सैयद हाजी जलाल शाह, बहजाद बशीर मेमर, जमियत उलमा इस्लाम के अगवान सलीम सिंधी, आबिद हुसैन समूह, लुत्फुल्लाह समूह, हाजी कमर मेमर, वडेरे खान अबड़ो, सैयद सुलेमान शाह समेत मुख्तलिफ बिरादरिन के मुअज़्ज़िज़न ऐं अक़लियती बिरादरिन के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे के सैयद हाजी जलाल शाह ॼामोद, बहजाद बशीर मेमर, सलीम सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कयो। ॿिए तरफ़ पलीजाणी शहर में हाजी इस्माइल सोहो पारां शानदार जलसो मुनक़िद करायो वियो। उम्मीदवारनि जो पलीजाणी पहुचण ते सोहा बिरादरी मुख्तलिफ बिरादरिन पारां दुहिल शरनाइन सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जलसे दौरान हाजी इस्माइल सोहो पारां सैयद जलाल शाह ॼामोद ऐं बहजाद बशीर मेमर के सिंध की सूखड़ी बोस्की जो पटको पारायो वियो। होॾां ॻोठ ॾितो लड़को में लड़का बिरादरी ऐं STP के कारकुननि पारां GD उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह ॼामोर के मान में शानदार मिड़ाको कोठायो वियो। मिड़ाके में हाजी मूसा, लड़को आसिफ, ॻोठ प्यारो खान खोसो में वडेरे रोशन खोसो ऐं खोसा बिरादरी पारां GD उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह ॼामोर के मान में शानदार मिड़ाको कोठायो वियो। मिड़ाके दौरान खोसा बिरादरी पारां आयल मेहमाननि के अजरक ऐं लूंगियूं पहिराए सनन शानदार आदर भाव कयो वियो।